नज़र मुल्क के ॿियनि शहरनि जीअं लाड़काणे में भी हज़रत अली करमुल्ला वजह जी शहादत जो ॾिहाड़ो वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस कढिया विया आहिनि। पाकिस्तान चौक वटां दरगाह जाड़ल शाह खां मरकज़ी जुलूस बरामद थियो, जिथे रिवायती रस्तनि खां थींदे पाकिस्तान चौक ते ई नहर थियो आहे। हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है रशीद समूह। जी बिल्कुल, पूरे मुल्क जियां लाड़काणे में भी हज़रत इमाम अली अलैहिस्सलाम जे शहादत वारो जेको ॾियाड़ो आहे उहो वॾो अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। हिन वक़्त असां मौजूद आहियूं खिची मां बारगाह में, जिते मजलिस जो जेको सिलसिलो आहे उहो हलंदड़ आहे। लाड़काणे ज़िले जी ॻाल्हि कजे त लाड़काणे ऐं ॾोकरी, बाडरे, बाकराणो, गेरेलो ऐं नऊंदेरो ऐं रतेदरो समेत लाड़काणे जे आसपास वारनि इलाइक़नि में जेको मजलिस जो सिलसिलो आहे उहो हलंदड़ आहे। ऐं जेको आहे लाड़काणे जी चारदा मासूमी मां बारगाह, जाफरी मां बारगाह ऐं विलायत अमीर अल मोमिनीन मां बारगाह समेत लाड़काणे जे नंढनि वॾनि जेके ज़िले जा शहर ऐं इलाइक़ा आहिनि उते जेको आहे मजलिस अदा जेका आहे उहा जारी आहे। ऐं कुझु ई देरि में जेके जुलूस बरामद कया वेंदा, जेको मरकज़ी जुलूस आहे जाड़ल शाह जो उहो कुझु देरि में बरामद कयो वेंदो, जेको पंहिंजे मुख़्तलिफ़ रस्तनि रवायती रस्तनि खां थींदो पाकिस्तानी चौक ते देरि सां, ऐं जिते ज़ंजीर दनी कई वेंदी ऐं आख़िर में मजलिस अदा उते अदा कई वेंदी। जेकॾहिं सिक्योरिटीअ जी ॻाल्हि कजे त लाड़काणे ज़िले में सिक्योरिटी इंतिहाई सख़्तु कई वई आहे। जेके इंतिहाई हिसाब जेके जुलूस आहिनि निकिरंदा उते सिक्योरिटीअ जी जेके पुलिस जी नफ़री आहे उहा वधाई वई आहे। मजलिस अदा जिते जिते शुरू थी वई आहे उते जेकी सिक्योरिटी आहे उहा इंतिहाई सख़्तु आहे। माण्हू जेके मजलिस में अंदरि अचनि पिया उन्हनि खे पंहिंजो चेक करे ऐं पोइ अंदरि पंहिंजो इमाम बारगाह जे मजलिस तरफ़ उन्हनि खे अंदरि छॾियो पियो वञे। जी।